नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिरयास्टी में ख़बर ॾींदा हलूं त सॼे सिंध जीअं भिरयास्टी में भी क़रबला जे शहीद हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं साथिन खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी है। योम आशूर जे ॾियारे ते मरकज़ी इमाम बारगाह खां मातमी जलूस सईद हुसैन अली शाह, सईद अमीर अली शाह, सईद ज़हीर हुसैन शाह, ज़ाहिद शाह, डॉक्टर सईद निसार शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में बरामद थियो। मातमी जलूस में मुख़्तलिफ़ शिया तंज़ीमन, अंजुमन हैदर करार अंजुमन हुसैनी समेत बिन तंज़ीमन जा अॻवान शामिल हुआ। जॾहिं त मातमी जलूस पंहिंजे रवायती रस्तन शाह पारक पिड़ जोगी वारे पिड़ सईद मोटल शाह खां थींदो राति देर सां वापसि मरकज़ी इमाम बारगाह ते नेर थींदो। जॾहिं त मातमी जलूस में ज़ंजीर गुर्ज़न ऐं चाकुन जो मातम सां गॾु सीना ज़नी जो मातम करे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी है। जलूस में नुआ ख़्वाननि पारां नुआ ख़्वानी जो सिलसिलो पिण जारी है। जलूस जे रस्तनि ते विख विख ते मिठे ऐं थधे पाणी जूं शबीलनि जा स्टॉल लॻाया विया आहिनि। ॿिए पासे इंतज़ामिया पारां जलूस जे रूटनि खे ट्रैफिक लाइ रसा आणी बंद कयो वियो है। सिक्योरिटी जा इंतहाई सख्त इंतजाम कया विया आहिनि। पुलिस सां गॾु रेंजर्स ऐं स्काउट जा जवान सिक्योरिटी जा फर्ज़ अंजाम ॾेई रहिया आहिनि। राति देर सां मातमी जलूस वापसि मरकज़ी इमाम बारगाह ते पहुची नेर थींदो, जिते मजलिस अज़ा भरपा कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।